अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण क्लास 5 जो पढ़ंदासीं ग्रामर ऐं जेके उन जा डिफ़िकल्ट वर्ड्स आहिनि ऐं जेके शाइरी आहे उन जे सिन्फ़ुनि जे हवाले सां। जेको पहिरियों इन लेसन जो आहे, जेॾो तुंहिंजो उन लेसन जो नालो आहे ऐं उन जी कुझु हीअं आहे त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसीं पन ॿोड़ी पाताल में, ऐं टिनि सिटुनि जो तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। उहो शाइरीअ जे सिन्फ़ में बेत आहे। मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त बेत जेको आहे 1.5 खां 2 सिटुनि वारी हियत में शाह साहिबु कुझु ॿियनि आगाटे ज़माने जे शाइरनि स्टार्ट कयो हो ऐं उनखे पोइ अॻिते हली 3-4 सिटुनि जा जेके बेत आहिनि उहे बि लिखिया वञनि था। त ही जेको पहिरियों आहे उहो मौज़ूआती हियत खां त मतिलबु कि उहो आहे हमद आहे, पर फ़नी हियत खां बेत आहे। उन खां पोइ हेठियनि लफ़्ज़ जी माना लिखी पंहिंजे जुमिलनि में कमु आणियो। गनी मतिलबु सखी, पंहिंजे हड़ा माना पंहिंजे तरफ़ खां, कहल माना रहम, सरंदी पुॼंदी मतिलबु जंहिंखां पंहिंजे वस वितार, ठीकु आहे। ऐं वीर आहे ऐं दौलतमंद आहे, पर मुंहिंजे ख़्याल में त मां हिननि खे ही ॾिनो आहे स्लाइड्स में पहिरीं खां मां तयारु कयो हो ऐं पोइ मां ऑडियो रिकॉर्ड पई कयां, पर मां अॻिते अहिड़ा कोई वर्ड हूंदो त मां उनखे स्किप कंदसि। इन लाइ जो पोइ मूंखे बाद में ख़्यालु आयो त जेके बि डिफ़िकल्ट वर्ड आहिनि मीनिंग्स आहिनि उहे मूं सभई लास्ट में उन जूं स्लाइड्स हलायूं आहिनि ऐं उन लेसन वाइज़ लास्ट में उहा स्लाइड हलंदसि त उहो वधीक बहितरु थींदो। उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। ज़िद आहे त देर, ज़ेर आहे उनखां थींदो सवेर, आम, ख़ासि, ज़ालिम, मज़लूम, ग़रीब, अमीर, सख़ी, ठीकु आहे। उन जो आहे मूज़ी ऐं हुन खां पोइ आहे सुठो ऐं किनो, ठीकु। हेठियां लफ़्ज़ जा वाहिद ऐं जमा लिखो। प्यारा, अलिफ़ा उनखे वाव ॾींदासीं। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हर उहो वाहिद जंहिंजे अॻियां हर उहो वाहिद लफ़्ज़ जंहिंजे अॻियां वाव थो अचे त असां उनखे अलफ़ ॾींदासीं त जमा थी वेंदो। जीअं ढॻो, ढॻा, सुठो, सुठा, ठीकु आहे। त हाणे हीअ ऑलरेडी मूंखे अलफ़ ॾिनल आहे। प्यारा, प्यारो, खूह, खूह, पैसा, पैसो, फ़ाइदो, फ़ाइदा, तकलीफ़, तकलीफ़ूं, ऐं जेको मुस्लमान, मुस्लमान, ठीकु। उन खां पोइ ही वरी ग्रामेटिकल हवाले सां इलाही इम्पोर्टेंट आहे त तव्हां राति जो ॿ ॾांहुं ज़रूरु निहारियो हूंदो। हिन जुमिले में निहारियो फ़ैल माज़ी आहे, पास्ट टेंस जो ही सेंटेंस आहे न, त तव्हां राति जो ॿ ॾांहुं निहारियो हूंदो। त निहारियो खे बदिलाए निहारींदा लिखंदासीं त फ़ैल जो ज़मान बदिलजी वेंदो ऐं उन ज़मान खे मुस्तक़बिल सॾींदासीं। मुस्तक़बिल माना ईंदड़ वक़्तु। हेठियनि फ़ैलनि जी माना खे बदिलाए ज़मान मुस्तक़बिल खे, मतिलबु जेको मथियों सेंटेंस हुयो उहो पास्ट टेंस जो हुयो, उनखे एग्ज़ाम्पल में फ्यूचर टेंस ज़मान मुस्तक़बिल। हाणे हेठियां जेके लफ़्ज़ आहिनि फ़ैल, ही फ़ैल आहिनि सभु न, उन्हनि फ़ैलनि खे ज़मान मुस्तक़बिल में बदिलाईंदासीं। लिखियो, ठीकु आहे। लिखियो, लिखणु, अचणु, पढ़णु, ॻाल्हाइणु, वञणु, ही फ़ैल आहिनि। लूण जे हिसाब सां असां फ़ैल खे सुञाणींदा आहियूं न। त लिखियो, लिखंदा, आयो, ईंदा, पढ़ियो, पढ़ंदा, ॻाल्हायो, ॻाल्हाईंदा, वियो, वेंदा, ठीकु आहे। इहे जेके पास्ट जा फ़ैल हुया उनखे असां फ्यूचर में बदिलायो आहे। उन खां पोइ वरी आहे त हेठि ॾिनल जुमिलनि खे ज़मान माज़ीअ मां ज़मान हाल में बदिलायो। पहिरियों ज़मान माज़ीअ जो जुमिलो जंहिंखे असां मुस्तक़बिल में बदिलायो। हाणे वरी हीअ जेको ॾियारी लेसन हुयो उनखे जो आहे त हाणे वरी पास्ट वारनि खे असां प्रेज़ेंट सिंपल में बदिलाईंदासीं। जीअं पहलाज आयो, पास्ट टेंस जो आहे, पहलाज अचे थो, उनखे हाल में बदिलायोसीं। हरेश मानी खाधी, पास्ट टेंस ज़मान माज़ी, हरेश मानी खाए थो। हिन सभिनी जुमिलनि खे मां हाल में बदिलायां थी। हिकिड़ी सिमिलरिटी हूंदी, पोइ मां तव्हांखे बाद में ॿुधायां थी त जेको प्रेज़ेंट टेंस या ज़मान हाल ठाहिण जी आइडेंटिफिकेशन ऐं रूल्स हूंदो आहे उहो कीअं हूंदो आहे। हरेश मानी खाधी, हरीश मानी खाए थो। सीता स्कूल वई, सीता स्कूल वञे थी। स्कूल जो घंटि वॻो, स्कूल जो घंटि वॼे थो, ठीकु आहे। त जेको बि प्रेज़ेंट टेंस या ज़मान हाल जा जेके बि जुमिला आहिनि उन्हनि जी सुञाणप इहा ई आहे त थो, था, थी, थो, थियनि वग़ैरह लास्ट में असां इस्तेमालु कंदा आहियूं। इन लाइ जेके बि लफ़्ज़ हुया उनखे असां इहो लास्ट में सिर्फ़ु थो ॾिनो। उन खां पोइ आहे मुंहिंजा वतन, सलीम ॻाढ़वी, हीअ जेको मुंहिंजा वतन प्यारा वतन अखड़नि सना तारा वतन, ठीकु आहे। मूंखे यादि पए थो जॾहिं असां प्राइमरी में हूंदा हुआसीं, लास्ट में एक्सरसाइज़ आहे न त ही बैत ॿारनि खे यादि करायो
ऐं ॿार नंढड़ा पिया रटींदा आहिनि टीचर जे पुठियां। त असांखे जॾहिं टाइप पढ़ियो हुयो त मुंहिंजा वतन प्यारा, वतन अखड़नि ॾिसंदा तारा, वतन ए दोस्त दिल वारा, वतन हर जाए हाकारा, ई जिया पो जान जो तो सां संदम जीअ जूं जड़ियूं तो सां अड़ियूं, मन आ संदम ए सरस सुम्हारा वतन। ठीकु आहे, अहिड़े टाइप ई आहे हीअ सलीम। अगरि पुछिजे त शाइरी जूं मथियूं सिनफ़ुनि जो मुसनिफ़ केरु आहे त सलीम ॻाढ़वी आहे, ऐं मौज़ूआती लिहाज़ खां नज़म आहे, ऐं फ़नी लिहाज़ खां ही ग़ज़ल आहे। ठीकु आहे, ही तारा हाकारा वतन जेका आहिनि काफ़ियो आहे, वतन वतन लतीफ़ आहे, वरी हर बंदि ऐं ॾिसो 1 2 3 4 5 6। ठीकु आहे, हर बंदि जी पहिरीं लाइन आज़ादु आहे, ऐं ॿी लाइन वरी जेका आहे उहा पहिरीं लाइन सां हम काफ़िया आहे। ठीकु आहे, त मतिलबु इहो फ़नी लिहाज़ खां ई गीत ग़ज़ल आहे। उन खां पोइ आहे त हेठि ॾिनल लफ़्ज़ जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। हैरत, हैरत जो थींदो अजब, अचरज, क़दीम, पुराणो, शामिल, मौजूदु, चाह, मोहबत, कुशादो, वेकिरो। उन खां पोइ आहे हेठि ॾिनल लफ़्ज़ जी माना लिखी जुमिलनि में कमु आणियो। हीअ सेम लफ़्ज़ जीअं मां चयो त मां कोशिशि कंदमि त जेके लफ़्ज़ माना आहिनि या जुमिलनि में कमु आणण वारा लफ़्ज़ आहिनि उहे माना ॿुधाईंदमि, जो उहे मां लास्ट में ऐं ॿुधाईंदमि। ठीकु आहे, ऐं लास्ट में मां स्लाइड्स हलाया आहिनि। उन खां पोइ जेको नज़ारा वतन जो आहे हीअ बि मौज़ूआती अहमद ख़ान वासिफ़ जो लिखियलु आहे, मौज़ूआती लिहाज़ खां नज़म आहे, ऐं फ़नी लिहाज़ खां ग़ज़ल आहे। मथियूं ॿ लाइनियूं हम काफ़िया आहिनि, ऐं हेठि वरी हर बंद जी पहिरीं लाइन आज़ादु आहे, ऐं जेका पोईं लाइन आहे उहा पहिरीं लाइन सां हम काफ़िया आहे। जेका मूं ग़ज़ल जी हियत ॿुधाई आहे उन में तव्हां ॾिसंदव त तव्हां सम्झी वेंदव। हेठियनि लफ़्ज़नि जा जमा ऐं वाहिद लिखो। ॿनियूं थींदो ॿनी, राज़ा अलिफ ॾिनल आहे सेम, राज़ो भला भलो, वाढा वाढो, वरी सहारो। हीअ त इलाही सिंपल, सिर्फ़ु जेको ॿनियूं खां अलावा बाक़ी जेके 6 ई जेके लफ़्ज़ आहिनि उहे हिकिड़ी आइडेंटिफिकेशन माना हुन हिकिड़े ई पैटर्न ते हलनि था। हिकिड़ो त हीअ सभु मुज़किर आहिनि ऐं उन्हनि खे मोन्स में चेंज करिणो आहे। ॾिसो नोट कयो, राज़ा भला वाढा सहारो मेवो मोचारो, ठीकु आहे, सुधारो। हीअ सभु मुज़किर बि आहिनि, उन्हनि खे मोन्स में तब्दील करिणो आहे, ऐं हीअ सभु उन रूल ते आहिनि त जिन खे वाह हूंदो वाहिद खे उनखे असां अलिफ ॾींदासीं त जमा थींदो, ऐं जिन जमा खे अलिफ हूंदो उनखे असां वाह ॾींदासीं त वाहिद थींदो। मतिलबु राज़ा राज़ो भला भलो वाढा वाढो सहारो, वरी सेम जो अलिफ वारो सहारा मेवो मेवा मोचारो मोचारा, ऐं सुधारो सुधारा। ठीकु आहे, फस्ट जेको रूल हुयो जेको मां तव्हांखे वाहिद मां जमा या मुज़किर मां मोन्स करणु कयो। उन खां पोइ वरी आहे त अच्छा, हीअ बि इलाही इम्पोर्टेंट आहे। ज़मीर ख़ालिस, ख़ालिस माना निज, माना अहिड़ा लफ़्ज़ जेकी फ़क़ति माण्हुनि जे इस्मनि नालनि बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। ज़मीर ख़ालिस मां तव्हांखे जेके पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ाया आहिनि उन में ज़मीर ख़ालिस ऐं ज़मीर ख़ालिस जा वरी जेके 3 क़िस्म आहिनि, ज़मीर मुतकिलम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब। ठीकु आहे, ज़मीर ख़ालिस मुतकिलम, ज़मीर ख़ालिस हाज़िर ऐं ज़मीर ख़ालिस ग़ाइब, जेके 3 काइंड्स आहिनि उहे बि मां तव्हांखे पढ़ायो ऐं हीअ बि मां तव्हांखे पढ़ायो आहे। त उनखे जेकॾहिं ॾिसी वठंदव त आसानी थींदव। आउं मां असीं असां तूं तव्हां अवी हीअ हू उहे संदन वग़ैरह हिन जी हू आहिनि आहिनि मिसाल आहिनि। हीअ मूंखे पर्सनली आहे लाइक सो मच। हिनखे जेका एक्सरसाइज़ ॾिनल आहे जेका सेकेंड वारी आहे बेहक जे निशाननि खे पहिरीं अचूं था, जे अहिड़ा इस्म जिन खे ॾिसी छुही या चखी न सघिजे पर महसूसु करे सघिजे उहे इस्म ज़ात आहिनि। पहिरियों एग्ज़ाम्पल जेको मां इस्म जो ॾिनो, इस्म ज़ाती, इस्म सिफ़ाती ऐं बक़ाया उन जा काइंड्स हुया। इस्म ज़ात मां आहे ॾाहप, अलाह ताला जो नालो इस्म आहे नंबर 1। मां चयो ज़ात अलाह पाक जी ज़ात सां रिलेटेड कंदव न त इस्म ज़ात सम्झण में आसानी थींदव। ॾाहप बि हिकु ॾात आहे, ऐं मिठाईअ में ॾाढो मैठाज आहे, मैठाज बि ऐं हू ज़ात आहे, ऐं सचाई सुठो गुण आहे, गुण बि इस्म ज़ात आहे। मतिलबु ॾाहप ऐं मिठाज ऐं गुण खे असां महसूसु करे सघूं था पर छुई नथा सघूं त उहो इस्म ज़ात आहे। अच्छा, ऐं हिते आहे त तव्हां अहिड़ा कंहिं बि 5 जुमिला लिखी ॾेखारियो। उन खां पोइ मुंहिंजो जेको क्लास आहे पंक्चुएशन्स जो, पंक्चुएशन्स बीहक जूं निशानियूं। यादि रखो त हेठियूं बीहक जूं निशानियूं, थोरो दम
कामा जी निशानी आहे, अधु-दम, पूरो दम, सवाल जी निशानी, अजब जी निशानी ऐं वाक जी निशानी। उस्ताद ॿारनि खे बीहक जूं मुख्य निशानियूं जुमलनि में सेखारे। हाणे हीअ ॾिसो, अॻु में मां हीअ शायदि हीअ आहिनि 6, मां 7-8 कोई बीहक जूं निशानियूं सम्झायूं आहिनि। त हीअ जेके पोइ मूंखां क्वेश्चन्स में चयो वेंदो आहे त मैडम हीअ कहिड़ो आहे, हीअ कहिड़ो आहे, पर हीअ जेके आहिनि मेन आहिनि। ऐं जेको हीअ दर्सी किताबु आहे न पंहिंजो असांजी जेका हेठि लेवल आहे 1 खां 8 ताईं, उन में इन खां वधीक कोन ईंदियूं। इन लाइ मां इहे वेरी इंपॉर्टेंट ऐं यूज़ थियण वारियूं सम्झूं, इन जे करे कयो। सबक़ 24 सुरसारंग शाहब लतीफ़ भिटाई जो बेत आहे। ठीकु आहे, त हीअ जेको जंहिंमें मींहं वग़ैरह आहे, हिन जे हवाले सां आहे। ऐं मां जेको शाह साहिब जे पढ़ायो हो त हुन में मां तव्हांखे काफ़ी ॿुधायो। बहरहाल ही शाइरी शाहब लतीफ़ भिटाई जो आहे ऐं शाइरीअ जे सिन्फ़ जे हवाले सां हिन खे असां बेत कोठींदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ वरी सेम आहे, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं हेठियनि लफ़्ज़नि जा हम काफ़िया। अचनि, अचनि जो हम काफ़िया अचनि, वञनि, घुमनि, उथनि, वेहनि। ठीकु आहे, इहो हिन जो हम काफ़िया थी वञे। जहिड़ो, जहिड़ो जो, जहिड़ो। अच्छा, मां मथियनि लफ़्ज़नि जी माना नथी ॿुधायां, जो मां होॾे ॾेई चुकी आहियां ऑलरेडी, मां लास्ट में ॾींदमि इहे। जहिड़ो, तहिड़ो, कहिड़ो, अहिड़ो, वहिड़ो। ठीकु आहे, ऐं मींहं त मींहं, ॾींहं, शींहं वग़ैरह उन जा हम काफ़िया थी सघनि था। उन खां पोइ हिन ॿिए लेसन जी ग्रामर हुई त इस्म जा अदद, हीअ बि मां पढ़ाए चुकी आहियां तव्हांखे पंचुएशन वारे क्लास में। इस्म जा घणा अदद आहिनि, हेठि ॾिनल वाहिद इस्म जा जमा ठाहियो, जीअं लठ मां लठियूं, तस्वीर मां तस्वीरूं, जंग मां जंगियूं, सदी मां सदियूं, हुकूमत मां हुकूमतूं। हलो, इहो त थियो वाहिद जमा। हीअ आहे त इस्म जा घणा क़िस्म आहिनि, या इस्म जा घणा अदद आहिनि। 1, 2, हिकु अदद, वाहिद माना अकेलो, तन्हा। ठीकु आहे, ऐं ॿियो जमा माना 2 या 2 खां वधीक। मां तव्हांखे इहा बि डेफिनेशन ॿुधाई त जमा जी डेफिनेशन अचे 3 खां वधीक, 5 खां वधीक, 6 खां वधीक, पर मूं चयो पर्टिकुलर हुनजी आहे त 2 या 2 खां वधीक। अच्छा, इट्स ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट ग्रामर एक्सरसाइज ऑफ ग्रामर। हिन जुमिले मां ज़रफ़ चूंडियो। अॼु सुबुह जो ॾिठुमि त हू आहिस्ते आहिस्ते पे हलियो। अहमद हेठि बीठो आहे, आउं डोड़ी डोड़ी पहुतो आहियां। सलीम, काल्ह तूं छो न आहे? मथियनि जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ जॻह, ज़माने, रीत, इनकार खे ज़ाहिर करे थो। अहिड़े लफ़्ज़नि खे ज़रफ़ चइबो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ काल्ह त ज़मान आहे, पंहिंजो जेको वक़्तु हो न, ज़मान हिकिड़ो हुयो त टाइम जे हवाले सां हुयो, ॿियो जॻह जे हवाले सां हुयो, उन जो अचे थो। ऐं हीअ जेके आहिनि हेठि ऐं डोड़ी डोड़ी ऐं आहिस्ते आहिस्ते, उहो एडवर्ब ऑफ मैनर्स या मैनर्स ऑफ एडवर्ब, ऐं जंहिंखे सिंधीअ में असां ज़मान, इम्तियाज़ या तमीज़ पढ़ियो हो, हीअ उन जो क़िस्म, उन जा वर्ड्स आहिनि। हेठियनि लफ़्ज़नि जा मोन्स लिखो। हीअ सभु मुज़किर आहिनि, उन जा मोन्स लिखणा आहिनि। उठ, अच्छा सॉरी, हेठियनि लफ़्ज़नि जा मोन्स लिखो। हिन मां कुझु मुज़किर आहिनि, पर हीअ मोन्स मुज़किर गॾु आहिनि। उठ, पेशा ज़बर ॾिनासीं, उठ। वरी निंगर, पेशा ॾिनासीं, पेशा ज़बर, रूल्स जे हिसाब सां निंगर। ठीकु आहे, या निंगर। दिलो, दिला, शागिर्द, शागिर्द। पेश वारे खे असां अलफ़ ॾींदा आहियूं, त मथियां 2 जेके लफ़्ज़ आहे, उठ या शागिर्द वग़ैरह, उनखे असां अलफ़ ॾींदासीं। उन खां पोइ वरी आहे त सेम ॾुखिया लफ़्ज़, कशाला माना तकलीफ़ूं, दर बदर, हिकु घर खां ॿिए हंधि, हिकु दर खां ॿिए दर, माण्हू, नखरो, मोहलत, वक़्तु, अहमियत। मतिलबु के अहमियत खे छा चइजे, त जेके होॾे मुश्किल लफ़्ज़ आहिनि, मां उन्हनि में ॾिनी आहे। मतिलबु इन इंग्लिश वी कैन से दैट के वैल्यू, अहम ऐं अचरज, साॻियो ई अजब, ऐं मर्तबो मतिलबु शान, इज़त। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ वरी आहे लूण जी आतम कहाणी। ठीकु आहे, लूण जी आतम कहाणी लेसन मां ई ज़ाहिर थिए थो। मां इन लाइ वरी नसर खे बि विच में आंदो आहे, जो मूं कुझु अहिड़ियूं शयूं जेके ॾिठियूं त नसर जूं आहिनि, पर मे बि इन जी इबारत अचे या कंप्यूटर जी ईंदी त असां उनखे मकाले में ॾींदासीं, लूण जी ईंदी त असां उनखे आतम कहाणी में ॾींदासीं। इन लाइ मां थोरो तव्हांखे ॾेई छॾियो आहे त हीअ जेको हिन लेसन में लूण जी आहे न आतम कहाणी, उन मां अगरि कोई बि लूण जो पैराग्राफ सिंपली अचे थो त तव्हां उनखे आतम कहाणीअ में काउंट कंदव। कंप्यूटर जो अचे थो, तव्हां उनखे, जो रिसर्च वर्क आहे, या मोहन जे दड़े जो अचे थो, त तव्हां उनखे मकाले में कंदव। उन खां पोइ ही पहिरियों सबक़ु आहे, जंहिंखे बि मुश्किल वक़्तु आहे, बाझ, रहम करम, तारीअ तगण, पाताल, गहराई। अच्छा, शाह साहिब जो जेको री त इलाही मशहूरु आहे, री थुणी, रीअ थंभे तूं छप तूं छा, री माना खां सवाइ। हाणे हीअ मां सभु लफ़्ज़ ऐं सभिनी सबक़नि जा नथी पढ़ां, सभई मां पढ़ंदमि, त
त इलाही वॾी थी वेंदी। ऐं हर यूट्यूबर चाहींदो आहे त मां हरू भरू बि ॻाल्हायां ऐं 20 खां 25 मिंटनि जो हिकिड़ो क्लास ठाहे रखी छॾियां, पोइ ॿुधण वारा पाण ई न लोड़ींदा। पर मुंहिंजो हमेशह तव्हांखे ख़बर आहे त फस्ट क्लास खां इहा मुंहिंजी प्रायोरिटी रही आहे त मां घटि खां घटि ॻाल्हायां, त जीअं तव्हांजी क्लास बचायां ऐं भले थोरो ई ॻाल्हायां पर वैल्यूएबल शइ तव्हां ताईं फ़राहम कयां। सो तव्हां ही स्लाइड्स ॾिसंदा हूंदव, ही अख़वत, भाइपी, बशर, माण्हू, सदाकत, सचाई, अदावत, सबक़, वरी अच्छा सबक़ चोथों पंजो टियों अॻिते पोइ ते अची सघनि था, पर आहिनि सभिनी जूं स्लाइड्स। इहो मां तव्हांखे ॿुधाए थी छॾियां त अॻिते पोइ ते थी सघनि थियूं, बाक़ी आहिनि सभई लेसन। उचारे, चमकाए, तरहो, माना तरे मां, तवकल, भरोसो, ठीकु आहे, सदाकत, सचाई, अज़मत, वॾाई। ऐं उन खां पोइ ही ॿियूं बि कुझु स्लाइड्स आहिनि त लेसन वाइज़ मां कयो आहे। स्टॉल त बहरहाल इंग्लिश लफ़्ज़ आहे, पर स्टॉल दुकान, तरबियत, सिख्या, तफ़रीह, विंदर, ख़ानगाह, हीअ बि इम्पोर्टेंट आहे। हीअ थोरो उहा आहे छा तफ़सीर माना सम्झाणी, ऐं ख़ानकाह माना वेहण लाइ जाइ, हीअ थोरो आहे ॾुखियो आहे ख़ानकाह। ऐं अघा में जेको शाह साहिब जो जेको बेत हुयो उहो अघा में माना क़बूल पए। ऐं प्रचार, मशहूरु, तबलीगी ऐं धूड़ियो, ठीकु आहे। होलीअ जो ॿियो ॾींहुं तव्हांखे यादि आहे मां तव्हांखे पढ़ायो हो त जेको होलीअ जो ॿियो ॾींहुं आहे उनखे छा चइबो आहे, उन ॾींहुं तेज़ हवा लॻंदी आहे। उन खां पोइ अच्छा सबक़ 26 खां पहिरीं जेके कुझु लफ़्ज़ आहिनि माना इहे सबक़ 25 जो रहिया बक़ाया लफ़्ज़ आहिनि। त ॾिसो 25 हुयो, उन खां पोइ ही कुझु रहियल लफ़्ज़ आहे। त स्लाइड्स अॻिते पोइ त ज़रूरु थी वियूं आहिनि, पर हीअ मुंहिंजे ख़्याल में ॾिसो काफ़ी क्लियर बि न। तव्हांखे जीअं उहो हूंदो आहे त मैडम स्लाइड्स फिर थोरी क्लोज़ कयो, फ़ॉन्ट खे ज़ूम कयो, त जेको मूं अॻियों क्लास बि हलियो हुओ उन में थोरी इलाही महिनत कई, पर मां अखरनि खे, फ़ॉन्ट्स खे ऐं स्लाइड्स खे ज़ूम करण जी कोशिशि कई। हिन में बि भले मां सभई न पढ़ां। अच्छा मां हीअ इन लाइ थी ॼाणे, मूंखे यादि थो पए त कंहिं मूंखे चयो त मैडम जेको तव्हां पढ़ाईंदा असां उहो ई पढ़ंदा आहियूं, असां बुक्स वग़ैरह खे फॉलो कोन था कयूं, असां तव्हांखे ई फॉलो था कयूं। इन लाइ मां डिफ़िकल्ट वर्ड्स में मां चवां मां केतिरा डिफ़िकल्ट वर्ड्स ॿुधाईंदमि, त मां डिफ़िकल्ट वर्ड्स में तव्हांखे हीअ स्लाइड्स हलाए छॾियूं, स्क्रीनशॉट कढी ऐं उनखे तव्हां ॾिसो। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾींदा त तव्हांखे हीअ क्लास कीअं लॻो। इन लाइ जो मुंहिंजे ख़्याल में त हीअ तक़रीबन प्योरली ॼण त ग्रामर जो ई क्लास आहे। सो ऐं नज़मी ऐं नसरी हवाले सां जेको जहिड़े टाइप तव्हां चाहींदा हो, इलाही IBA जे सैम्पल पेपर सां रिज़ेंबलिंग करे थो। सो पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। तव्हां सोचींदा त मैडम बि त कंटिन्यूसली ॻाल्हाए रही आहे, पर मां इन लाइ पई ॻाल्हायां त जीअं हीअ जेके स्लाइड्स हलनि पियूं त बैक सां मुंहिंजो आवाज़ु हलंदो रहे। ऐं मूंखे ख़बर आहे त हीअ तव्हांजे लाइ इलाही यूज़फुल आहिनि। ऐं मां पर्सनली तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां त प्लीज़ इन खे नोट डाउन ज़रूरु करे रखंदा। ॾिसो तव्हां हमेशह चवंदा डिफ़िकल्ट वर्ड्स, उनजी माना, इन लफ़्ज़नि जी माना या हम माना इहा साॻी ॻाल्हि आहे, त हीअ इलाही सारा वर्ड आहिनि एंड श्योरली इट विल बी वेरी हेल्पफुल फॉर यू इन टेस्ट्स। सो थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो। प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा। तव्हांजी राय जो त हमेशह असांखे इंतज़ारु रहंदो आहे। ऐं क्लास में वरी बि का कमी पेशी हुजे, यकीनन हर क्लास में ज़रूरु हूंदी आहे। तव्हांजो सजेशन्स मुला बाइसे इज़त ऐं बाइसे फ़ख़्रु हूंदियूं आहिनि, त का बि अगरि सजेशन हुजे त ज़रूरु ॾींदा। ऐं क्लास में कोई बि हुजे त उन लाइ माज़रत ख़्वाह आहियां, जो थी सघे थो वरी बि तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु सही न लॻंदो हुजे या कुझु, पर ऐं किथे मुंहिंजो थोरो साह मतिलबु मां पाण फील पई कयां त मुंहिंजे पियो, पर जीअं मां तव्हांखे ॿुधायो त तबियत थोरी सही न हुई, इनजे करे गलो मुंहिंजो काफ़ी वेही वियो। हाणे त अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे दुआनि जे करे मां काफ़ी बहितर आहियां। पर वरी बि थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदो ऐं ईअं ई दिलि लॻाए पढ़ंदा रहिजो, क्लासिस ॾिसंदा रहंदो रहिजो ऐं कमेंट्स कंदा रहिजो। स्टे ब्लेस्ड।